नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त से तव्हांखे सोबो देरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोबो देरो लॻ ॻोठ रवात मशहूरी ऐं नेहाल गढ़ जे रवासिन मोहम्मद परेल मशहूरी ऐं रहमत अली प्रेस क्लब सोबो देरो अॻियां मुज़ाहिरो कयो। हिननि चयो त 2.5 महीना अॻु संदसि 6 सालनि जो मासूम असलम खे बेदर्दी सां अगवा करे शहीद कयो वियो हो, जंहिंमें 4 कातिल गिरफ़्तार आहिनि, पर संदसि सहुलतकार अल्ताफ़ मशहूरी खे गिरफ़्तार कयो वञे। हिननि चयो त ज़ालिम वॾेरो असांखे धमकियूं थो ॾिए ऐं कातिल खे माफ़ कयो, न त अव्हां ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कराया वेंदा ऐं ॻोठ मां ज़बरदस्ती लॾाए वेंदो। हिननि वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त अल्ताफ़ मशहूरी जेको पाण खे ज़बरदस्ती सरदार सॾाईंदो आहे, इहो मंशियात जो वापारी आहे ऐं औरतूं वेकिरो कंदो आहे। संदसि किरदार खां इलाइक़े जो हर माण्हू वाक़ुफ़ु आहे, पर हू ग़रीबनि ते ज़ुल्म करे थो। हिननि चयो त हू हथ जा ड्रामा ठाहे असां ख़िलाफ़ कूड़ा केस करे थो ऐं असांजी ज़री ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो कयो। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, IG सिंध खे अपील कई आहे त खेनि ज़ालिम इंसान खां बचायो वञे ऐं कातिलनि जे सहुलतकार खे गिरफ़्तार कयो वञे ऐं असां मिस्किननि सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।